ॾात धणी माखन शाह रिज़वी समेत ॿियनि अदीबनि जी माली मदद न थियण ख़िलाफ़ लेखक माखन शाह रिज़वी जी घरवारी अमर ख़ुर्शीद रिज़वी सकाफ़त खाते पारां एंडोमेंट फंड न मिलण ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त सकाफ़त खाते सेक्रेटरी अकबर लगारी सूबाई वज़ीर सरदार शाह इलाज लाइ 1 लाख रुपया ॾिना, जंहिं बाद हलंदड़ इलाज दौरान ई पैसा वापसि वरिता विया। हुन चयो त सकाफ़त खाते जी सूबाई वज़ीर सरदार शाह अकबर लगारी पारां फनकारनि ॾात धणनि खे इलाज समेत ॿियनि सहूलियतुनि लाइ रुलायो पियो वञे। असीं ॿई बीमार आहियूं, मुंहिंजो घरवारो बिल्कुलु बीमार थी चुको आहे हाणे ऐं सिंध सकाफ़त खाते खां घुर करे 15 ॾींहं हैदराबाद प्रेस क्लब ते मूं पैदल मार्च करे बुख हड़ताल कई। उन खां पोइ जेको आहे हिननि ॻाल्हियूं करे हिननि चयो तव्हां 50,000 वठो घर वञो, असां तव्हांजे ॿारनि जी तकलीफ़ में या बीमारीअ में हर तरह सां असां तव्हां सां गॾु आहियूं। मां यस करे कुझु कर्ज़ लाथा इलाज जा कुझु कीअं, उन खां पोइ जेको मां बुख हड़ताल ख़तमु करे घर वेठीसि। उन खां पोइ जॾहिं हींअर बीमार थी आंडे में तकलीफ़ थी एडमिट थियसि वेलफेयर में, हिननि चयो असां वटां कुझु बि कोन थींदो, असां तव्हांखे ॾेई चुकासीं। मूं समेत जेके बि हींअर फ़नकार या अदीब जेके ग़रीब आहिनि बेघर आहिनि जंहिंजो पंहिंजो घर बि न आहे, तव्हां ऑफिसरनि या सरकारी मुलाज़िमनि खे ॾियण जे बजाए जेके वाक़ई हक़दार आहिनि उन्हनि जी मदद करे उन्हनि जी हयाती बचाई वञे। जीअं अनवर विसड़ो आहे, कासिर नवाज़ शाह आहे, तमामु अहिड़ा काफ़ी सारा आहिनि असांजा नाला जेके जिन वॾो सिंध में कमु बि कयो, अॼु निंदड़ काई वारी ज़िंदगी अकेलाई वारी तड़पी तड़पी गुज़ारे रहिया आहिनि। हुन सिंध जे वॾे वज़ीर सी मुराद अली शाह समेत वसवारनि खां मुतालबो कयो त एंडोमेंट फंड ज़रिए मिलंदड़ माली सहायता फौरी जारी करे खेनि वधीक ॾुखियाईनि खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk